टोकाए तो मारे यह तो तुझे लाए खुशी जी खबर होंगी। तुझो अंजाम हिन खां भी बुरो हूंदो। उतां पहुचण खां पहिरियां रबन खे खत्म कयो वेंदो। मूं बि रबन जे तरफ़ पंहिंजे इमरान खे मोकिलियो आहे। तमाम जल्द रबन असांजी जार में फासी वेंदो। पहिरियां अदा रबन तो वटि हिन लाइ फाथो हुयो छोकी हुन तोखे पंहिंजो मिट सम्झियो हुयो, तो ते भरोसो कयो हुयो हुन। पर हाणे वो तोखे सुञाणे वियो आहे। तू हाणे भल पंहिंजो पूरो ज़ोर लाए वठ, पर अदा रबन तोखे बश के कॾहिं भी कोन कंदो, समझी? तू छा थी समझी? त मां मरंदुसि ऐं तू हितां ज़िंदा निकिरी वेंदी। हाँ? मूंखे पंहिंजी ज़िंदगी जी का भी परवाह न आहे। मां चाहियां थी त मां तोखे पंहिंजी अखियुनि सां मरंदे ॾिसां। या तुंहिंजी उम्मीद कॾहिं पूरी कोन थींदी। बाक़ी हा, तमाम जल्द मां तोखे हितां आज़ाद कंदुसि रबन जी लाश जे मथां रोवण लाइ। तू जे अदा रबन के खत्म करे सघी आ। तू एडो दिलेर हुजी आ त लिकी अची हिते न वेही आ, पंहिंजो घर ऐं औताक छॾे। हा, छॾे चुको आहियां। पंहिंजो घर ऐं औताक छॾे चुको आहियां, सिर्फ़ इन लाइ जो मुंहिंजे भाउ मूंखां मुंहुं मोड़े छॾियो आहे। हिते कोन रहंदासीं, वापसि रहंदासीं, पर पूरे बंदोबस्त सां। जंहिं ॾींहुं तू हिन बिर मां ॿाहिरि निकिरंदे न, उन ॾींहुं तू मारियो वेंदे, कमाल खान मारियो वेंदे।